अरे यार बुद्ध तो सही ए तू मुबारक हुई जा हाँ दा अदाई तो छा थी हो ए दो मेरे जडो मुलसु असल से बासो की कंडा थी हो या बस यार सजादा गाली न पूछ महीने खां बीमारी जे बिस्तर ते पयो आहियां भागो बुखार छॾे ई कोन थो पियो अॼु मिड़ी सुलेमान खे चयुमि ॿाहिरि वठी वञ थोरी हवा खाराए वाह साह वठाए अलाए छा हयाती यार मुबारक ये तकड़ में तो दिल लाए वे ए तो जडो दिल और मुलस ये असल से भाई मत हारे वेंदी यार पोइ तो असा जो अल्लाह भाई बस दा ॻाल्हि वज़न खां चढ़ी वई आहे अदा HIV टेस्ट करायो तो HIV माना एड्स हाँ वाह दा वाह जो ठयो अरे मुझो भाव पंज वक्त नमाजी आ सोमो सलात जो पाबंद हुआ हिन जे बारे में तो ये त मां जी एड्स जी टेस्ट करे वाह जो ठयो अदा एड्स रोगी जिनसी बेरारवी ऐं हमजिन्स परस्ती सां नाहे पकड़बी ये उन जा ब वडा कारण जरूर आहिनि पर एड्स इंजेक्शन ब्लेड या के मुतासिर शख्स खां रत वठी उहा के बे के लगाइण सां भी पकड़बी आ यही गाल समझ में बियो तो बुखार जो 1 महीने खां वधीक मुसलसिल रहण ऐं वज़न में ओचितो घटिताई अची वञण ये HIV जूं अलामतूं आहिनि अवां जल्दी टेस्ट करायो अदा मुबारक परेशानी जी का भी गाल नहीं एड्स भी बेन बीमारियों वांगुर हिकड़ी बीमारी आ ऐं उन जो इलाज भी मुमकिन आ जी मानू शुगर ब्लड प्रेशर जी टिक्की खाइंदो आ ना बस ये ही जी दवा खाइणी आ हाँ हाँ दा मुबारक यार अल्लाह हयाती ॾींदो तोखे तूं मुंहिंजे लाइ फ़रिश्तो थी आयो आहे सुलेमान जी सभ खां अॻ में मूंखे वठी हली मुंहिंजी टेस्ट करा हां हलिया दा अदा मुबारक परेशान न थी बाबा अल्लाह चंगाई कंदो आमीन आमीन हलिया मुझा भा अणमहसूस मामूली जुकाम रहण भुख न लगण 1 महीने खां वधीक दस्त रहण ऐं जिस्म ते गाढ़ा गाढ़ा दाग पैदा थियण ऐं मुसलसिल खंघ ऐं नमूनिया रहण ये सब एड्स जूं निशानियूं आहिनि इन मां का बि हिकु निशानी कंहिंखे ज़ाहिर थिए त हिकदमि उन जी HIV टेस्ट करायो इलाज करायो ऐं तंदुरुस्ती जहिड़ी नेमत हासिल करियो पारां पीपुल्स पार्टी सेहत आगाही प्रोग्राम सिंध।